फारूक सत्तार जी प्रेस कॉन्फ्रेंस में हुननि ॿुधायो त हुननि ते प्रेशर आहे। हाणे हुननि ते कहिड़ो प्रेशर आहे हीअ हुननि वाज़े ॻाल्हि कोन कई। वधीक जेका क्लियर ॻाल्हि कई से मुस्तफ़ा कमाल जी प्रेस कॉन्फ्रेंस में ही हिकिड़ी ख़तरनाक ॻाल्हि आहे। छाकाणि पाकिस्तान जे आइन में वाज़े तौर ते आर्म्ड फोर्सिस जो ओथ लिखियलु आहे। उन ओथ में लिखियलु आहे त आई सॉलमली स्वेयर जेको वक़्तु लिखियलु आहे ऐं हुन सां गॾु लिखियलु आहे त आई विल नॉट इंगेज इन पॉलिटिक्स वॉट्सोएवर भले छा बि थी वञे आउं कॾहिं सियासत में इंगेज कोन कंदसि पाण खे। त ही क्लियर कट आइन जो हिकिड़ो हल्फ आहे जेको आइन में ॾिनल आहे। हर माण्हू जो हल्फ आहे। मुंहिंजो बहसियत MLA हल्फ आहे, MPA जो हल्फ आहे, जजनि जो हल्फ आहे, त आर्मी जो हल्फ आहे। जेकॾहिं मुस्तफ़ा कमाल जी इंफॉर्मेशन दुरुस्त आहे त मुंहिंजी नज़र में त आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, क्लियर कट आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी। ऐं इन लाइ पोइ लाज़मी आहे त हिन मुल्क जी जेके सियासी जमातूं आहिनि उन्हनि खे सोचणो पवंदो। जेकॾहिं PSP ऐं जेके MQM पाकिस्तान आहिनि हुननि जो मिलाप हुननि जी पंहिंजी मर्ज़ी सां थिए त हू हिकिड़ी सियासी इंगेजमेंट आहे, सियासी इंजीनियरिंग आहे। पर जेकॾहिं ही ॿी इंजीनियरिंग आहे जंहिंजी ॻाल्हि मुस्तफ़ा कमाल थो करे त हीअ असां लाइ लाज़मी आहे त लम्हा फ़िक्री आहे। ही फ़िक्र जी ॻाल्हि आहे त आइन को